بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. هي دروس رمضانية जेको असांजो दर्स आहे अल्लाह जे फज़ल करम सां थोरो थोरो करे इंसाननि खे सेखारियूं, असीं ख़ुदि बि सिखूं त छा छा रमज़ान में असांखे करिणो खपे, छा न करिणो खपे। अॼु ही हिसो आहे 15हों हिसो, ख़ैर असां रमज़ान जो महीनो गुज़रंदो थो वञे। ही 15हों हिसो आहे रमज़ान जो दुरूस रमज़ानिया जो। ऐं अॼु चाहे मुफ़त्तिरात सौम, जेके इंसान खे जेके शयूं इंसान कंदो त उनजो रोज़ो भॼी पवंदो। ऐं ही मुख़्तसर करे जल्दी जल्दी ॿुधाईंदा था वञूं तकड़ि त छाजे लाइ त ही मौज़ूअ तमामु वॾो आहे, पर मुख़्तसर करे इनशाअल्लाह ॿिनि दर्सनि में पूरो करे छॾींदासीं त जेके ज़रूरी शयूं, वॾियूं शयूं, नंढियूं जेके कोन था चऊं, अलाह ताला हिन में चए थो, क़ुरान में चए थो पहिरियां त फ़लआन बाशिरूहुन्न वब्तगू मा कतबल्लाहु लकुम वशरबू वकुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल ख़यतुल अबयदु मिनल ख़यतिल अस्वदि मिनल फ़ज्र थुम्म अतिम्मु सियाम इलल लैल। इहे सूरत अल-बक़रा 187 आयत में अल्लाह साईं चए थो, हिते ॿुधाए थो त पहिरियां छो जो शरीयत जेॾीमहिल इस्लाम पहिरियां में हो त इंसान राति जो बि पंहिंजे घरवारी सां हमदर्द सुम्ही न सघंदो हो, छो जो मना हो, रोज़ो हो राति ॾींहं जो खाइण पीअण खां राति जो घर वारे ॾिए न वञी सघंदो हो। पर पोइ वरी अल्लाह ताला ॾिठो त इहा हिकिड़ी मुंहिंजे ॿारनि जे लाइ ॾुखियाई आहे, त पोइ अल्लाह सां इजाज़त ॾिनी, चई फ़लआन बाशिरूहुन्न, बसि हाणे तव्हां राति जो पंहिंजे घर वारनि ॾे वञी सघो था, ऐं जेसिताईं सुबुह जो रोशनी थिए ऐं राति जो खाओ बि पी सघो था। इहा हिकिड़ी अल्लाह जो हिकिड़ो करम आहे असांजे मथां, ऐं असांजे लाइ हिकिड़ी नेमत, जे न त इंसान ॾुखियाई में पइजी वञनि हा, इंसान न सही सघे हा, सॼो महीनो पंहिंजे घर वारे ॾे न वञी सघे त ॾुखियाई थिए हा। त ही आयत जेकी नाज़िल थी हिकिड़ी इहा, हिन में मुफ़त्तिरात सौम, यानी इंसान जो रोज़ो कीअं थो भॼे, उहो उनजो कुझु हिसा हिन में आया आहिनि। त जेके मेन शयूं जेके इंसान खे रोज़ो भञनि थियूं, असां जमा कयूं आहिनि किताबनि मां त 7 आहिनि, बाक़ी हूअं घणियूं आहिनि, पर जेके मेन शयूं जेके आहिनि उहे उनजी असीं ॻाल्हि कयूं था हींअर। त पहिरियां जिमा छा आहे, इंसान जो पंहिंजे घर वारे ॾे वञे थो त उलमा लिखनि था त हुआ इलाज ज़कर फिल फ़र्ज, यानी इंसान मर्द जो पेशाब जी जॻह जेकी आहे उहा ऐं औरत जी पेशाब जी जॻह मिलनि ॿई, त जे इहे मिलिया त इहो इनखे चइबो आहे जिमा। त इन टाइम में जे इहो थियो त पोइ इंसान जो रोज़ो ख़तमु थी वियो ऐं इन ते वॾो ॾंढ हुनखे भरिणो पवंदो। ऐं इहो रोज़ो खणी फ़र्ज़ी हुजे, नफ़ली हुजे, सुनती हुजे, सभु रोज़ो ख़तमु थी वियो, छो जो इहो हिन हिकिड़ो वॾो यानी ग़लति कमु कयो। त हाणे इन जो कफ़ारो छा आहे? पहिरियां त क़ज़ा, इहो ॾींहुं जेको इहो कमु थियसि उहो उन जे बारे में हुनखे ॿियो ॾींहुं हिकिड़ो रोज़ो रखिणो पवंदुसि रमज़ान खां पोइ पहिरियां। ॿियो त इत्क़ु रक़बा, अगरि को इंसान मुस्लमान यानी को जाम ग़ैर मुस्लिम जे इत्क़ु रक़बती मुमिना, हिते अल्लाह ताला चए थो त यानी को मुस्लमान खे ॾिसे बानो ख़रीद कंदा आहिनि अॻ में माण्हू ग़ुलाम, त जेके ॾिसे थो त बाना विकामनि था, त उन्हनि मां को मुस्लमान हुजे त उहो ख़रीद करे ऐं उनखे आज़ादु करे उहो उनखे करिणो आहे। इन खां पोइ जे इहो बि नथो करे सघे, नथो इहो पहुची सघे, त पोइ त वरी ॿियो बि ॾंढ अथसि वॾो, त 2 महीना लाॻीता फसियाम शहरैन मुतताबिईन, 2 महीना लाॻीता हुनखे रोज़ो रखिणो आहे, ऐं उन्हनि जे विच में हुनजो फितर बि नाहे करिणो, सिर्फ़ु जो सफ़ा उज़ुर शरई हुजे, जीअं ईद अची वई या 2 ईदूं अची वियूं, या बीमारी थी वई, या सफ़र थी वियो, इहे 3 शयूं जेके आहिनि इन मां इहो उज़ुर इन्हनि जे 2 महीननि जे विच में करे सघे थो, यानी कुझु साई खणी सघे थो, जे न त हिनखे 2 महीना लाॻीता रोज़ा रखिणा आहिनि, त पोइ इन जो इहो ॾोहो ख़तमु थींदो। जे इहे बि नथो रखी सघे, बीमारी आहे, बड़ो आहे, पोड़ो आहे, जा दवाऊं थो खाए, इहो बि नथो करे सघे, त 2 महीना लाॻीता। पोइ उन खां पोइ आख़िरी जेको आहे त इताम 60 मिस्कीन, पोइ उनखे 60 मिस्कीननि खे मानी धानी खाराए, पर उहो कीअं करे त यानी अधु सेर खां मथे हुजे, बुर चवंदा आहिनि अन्न खे, ऐं जो उलमा इजाज़त ॾिनी त जे चांवर यानी अधु सेर खां मथे हुजे, 10 ग्राम मथे, छो जो उलमा इन्हनि जो तफ़सील कया नसफ़ किलो व 10 ग्रामात मिनल बुर्रिल जय्यिद, यानी इन उलमा शेख बिन बाज़ बिन उथैमीन चवंदा उन्हनि जी जॻह ते चांवर बि थी सघनि था, जा अन्न हुजे अधु सेर ऐं 10 ग्राम, जा चांवर
इन जी जॻह ते थी सघनि था ऐं अहिड़ा 60 माण्हुनि खे खाराइणो पवंदुसि, पोइ ई थींदो इन जो कफ़ारा। जीअं सही मुस्लिम में आहे हिकिड़ो माण्हू आयो नबी करीम ॾे अन रजुलन वक़अ बिइम्राअति फी रमज़ान फस्तफ्ता नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अन ज़ालिक। हिकिड़ो सहाबी आयो चई या रसूल अल्लाह मां ॾींहं जो रमज़ान में पंहिंजी माई खे हथु लाथो, पर पोइ मां पंहिंजे पाण खे झले कोन सघियुसि ऐं माई सां सुतुसि पंहिंजे सां, हाणे छा कयां? त नबी करीम चयोसि त हल तजीदु रक़बा, को ॿानो ख़रीद करे सघंदे, उनखे आज़ादु करे सघंदे? त हुन चयो मां मिसकीन आहियां। त नबी करीम चयो हल तस्ततीअ सियाम शहरैनि मुतताबिअैन, 2 महीना लाॻीदार रोज़ा रखे सघंदे? त यानी मुतताबिअैन, हिकु ॾींहुं बि विच में न छॾिजे। त हुन चयो त मां न करे सघंदुसि। त नबी करीम चयोसि फ़अतइम 60 मिस्कीन। इहो सही बुख़ारी मुस्लिम जी रिवायत आहे, यानी 60 मिस्कीन खे तोखे खाराइणो पवंदो। इहो थियो पहिरियों मुफ़त्तिर। ॿियो आहे इंज़ालुल मनी बि इख़्तियार बितक़बीलिन औ लम्सिन औ इस्तिमना औ नहव ज़ालिक। ॿियो जेको इफ़्तार जेको इंसान जो रोज़ो भॼी थो पए उहो छा आहे त इंसान पंहिंजो मनी हथ सां कढे या पंहिंजे घर वारी खे हथु लाए चुमिजे भाकुर पाए, त उहो या अहिड़ियूं शयूं जे हथु घणो लाए पंहिंजे पेशाब जी जॻह ते, त पोइ उन जे वजह सां शहवत थी इंसान खे थिए, त पोइ उन शहवत खां पोइ जे पाणी अची वियुसि त इन जो रोज़ो ख़तमु थी वियो। ऐं रोज़े जे बारे में इहो हुन जे पहिरें ॾंड वांगुरु हिनखे ॾंडो भरिणो पवंदो। त इहो बि ॾंड पहिरें जहिड़ो न, हिन जो हल्को आहे कुझु ॾंड। इन में दलील अचे थो जेको सही बुख़ारी मुस्लिम बुख़ारी जी रिवायत आहे, हदीस अलक़ुदसी यदउ तआमहु व शराबहु व शहवतहु मिन अजली। इन में इहो थोरो तफ़सील ॿुधायूं था त जेको इंसान उलमा लिखनि था फ़अमा तक़बील व लम्स बिदून इंज़ाल, इंसान जेको पंहिंजे घर वारे वञे थो उनखे भाकुर पाए थो या चुमीजे थो या हथु लाए थो, पर हुनखे पंहिंजी जान ते कंट्रोल आहे, यानी हुन ख़बर आहे त मुंहिंजो पाणी कोन ईंदो लहंदो ऐं मुंहिंजो रोज़ो न वेंदो, त पोइ इन में कुझु कोन्हे। छो जो साहिब बुख़ारी मुस्लिम में हदीस आयशा रज़ियल्लाहु अन्हा अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान युक़ब्बिल व हुव साइम। उम्मुल मोमिनीन आयशा चवंदी त रोज़े सां नबी करीम मूंखे चुमी ॾींदो हो, व युबाशिर व हुव साइम वलकिन कान अमलकुकुम लिइरबि, ऐं भाकुर बि पाईंदो हो पर हू पंहिंजी जान ते कंट्रोल करे वेंदो हो साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त उम्मुल मोमिनीन हदीस इहा आहे। ऐं ॿी हदीस जेकी अचे थी आन आमिर बिन अबी सलमा, इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी घरवारी उम्मु सलमा सां जंहिंमहिल शादी कई त उनखे नंढो ॿारु पहिरें मुड़ुस मां हो, उहो शहीद थियो। त उन सां नबी करीम उम्मु सलमा सां जंहिंमहिल शादी कई त हीअ आमिर जंहिंमहिल चङो थियो त नबी करीम खां मसइला पुछंदो हो। आमिर बिन अबी सलमा पुछंदो हो त हिकिड़ो दफ़ो नबी करीम खां पुछईं ऐं माण्हस जे अॻियां चईसि त उम्मु सलमा सअल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अयुक़ब्बिलु साइम, या रसूल अल्लाह रोज़ाए थो इंसान पंहिंजे घरवारी खे चुमी ॾेई सघे थो? त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इशारो कयो हिन जे माउ ॾे, चई सल हादी, हिन खां पुछ, यानी उम्मु सलमा छो जो हिन जी माउ हुई, नबी करीम हिनखे तातियो नंढे लाको। उन माउ खां पुछियो फ़अख़बरतहु अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान यसनअ ज़ालिक, माण्हस चयोसि हा नबी करीम इहो कंदो आहे, यानी भाकुर पाईंदो आहे चुमी बि ॾींदो आहे। जे हुन इहो उलमा जीअं चयो त उलमा जे ताक़ीद करे चवनि था त जे इंसान पंहिंजे पाण ते कंट्रोल करे सघे थो, के माण्हू कंट्रोल नथो करे सघे त उनखे नाहे करिणो। फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़द ग़फ़र, अबू आमिर बिन सलमा चयोसि या रसूलल्लाह क़द ग़फ़र अल्लाहु लक मा तक़द्दम मिन ज़ंबिक व मा तअख़र। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा वल्लाहि इन्नी लअतक़ाकुम व अख़शाकुम। त उहो आमिर चयो या रसूलल्लाह तूं त अल्लाह ताला तुंहिंजा गुनाह अॻियां पोयां माफ़ु करे छॾिया, त असांजे लाइ हुकुम छा आहे? त इहो बुख़ारी जी रिवायत आहे। त नबी करीम चयो त अमा वल्लाहि इन्नी लअतक़ाकुम, त कसम खणे थो अल्लाह जो कसम त मां जहिड़ो मुतक़ी इंसान कोन्हे हिन दुनिया में, अतक़ाकुम वला अख़शाकुम, ऐं वधीक ख़ौफ़ अल्लाह जो मुंहिंजे दिलि में आहे। इहो नबी करीम पंहिंजी गवाह ॾिए थो त मां अल्लाह जो ख़ौफ़ कयां थो। त इन मां असांखे छा इंसान खे सम्झ में अचे त इंसान जेको डिॼे थो त मथां पाणी अची वञे, इन माईअ खे भाकुर पाण पंहिंजे घरवारी जी माई खे भाकुर पाए या चुमी ॾिए, त पोइ उहो इहे शइ न करे। छो जो इंसान ॾे शैतान ईंदो त चवंदुसि त रुॻो तूं भाकुर पा या थोरो चुमी ॾे, पोइ वरी आहिस्ते आहिस्ते इहो पोइ पंहिंजे पाण खे शहवत जेकी इंसान जी बाहि न झले सघंदो, पोइ उहो वॾे ॾोह में पइजी वेंदो। जेको आहे इंसान जेको पंहिंजे घर वारे वेंदो रोज़े सां, त रोज़ो त उहो ख़तमु थींदो, उन जी जॻह ते रोज़ो बि रखिणो पवंदुसि, या पोइ वरी इत्क़ु रक़बा हिकिड़ो ग़ुलाम खे आज़ादु करिणो पवंदुसि, या 2 महीना लाॻीदार रोज़ा रखिणा पवंदुसि, या 60 मिस्कीननि खे खाराइणो पवंदुसि। त
त इहो हिकिड़ो आहे। इहो जीअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं न चयो त जेको वज़ू करे थो त जेको वज़ू करे थो त नासुन में जेको पाणी विझे थो रोज़े जे टाइम में, त नबी करीम चयो त रोज़े सां जे हुजी त घणो पाणी नासुन में घणो अंदरि न विझ, छो जो अंदरि निड़ी ते न वञे, छाजे लाइ त मता रोज़े खे जरह थी वञे। ऐं बाक़ी जेको उलमा चवनि था त इंज़ाल बि इख्तिलाम, जेको इंसानु सुतो पियो आहे ऐं ख़्वाब ॾिसे थो ऐं उहो पाणी अची थो वञे इन जे सोचनि मां या अहिड़ी शयुनि मां, त उहो इंसान जो रोज़ो कोन थो भञे, छो जो हीअ हिकिड़ी पंहिंजी मर्ज़ी सां कोन थी थिए, इहा शइ हिकिड़ी पंहिंजे इरादे खां ॿाहिरि आहे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हदीस में अचे थो इन अल्लाह तजावज़ अन उम्मती, नबी करीम फरमाए थो अल्लाह ताला मुंहिंजी उम्मत जे लाइ कंहिं शयुनि खां माफ़ी ॾेई छॾी, कहिड़ी आहिनि उहे शयूं ॿुधाए थो साईं। तजावज़ अली अन उम्मती मां हदसत बिही नफ़्सिहा, पहिरियां जेको इंसानु सोचे बि थो पंहिंजे दिलि में या दिमाग़ में कंहिं ॻाल्हि में बुराई में कंहिं शइ में, त ॻाल्हि न कई अथसि, न फ़ेल न कयो अथसि, त अल्लाह साईं उन शइ जी माफ़ी ॾींदो असांखे। मालम तामल औ ततकल्लम, इन में इहो हदीस जो हिकिड़ो टुकड़ो आहे सही बुख़ारी मुस्लिम में, त जेको इंसानु इहा शइ जेको सोचे थो, या इंसानु कोई सोचे ज़ुहर जो सुम्ही थो पए, पोइ वरी ख़्वाब में ॾिसे थो त कंहिं औरत सां जिमा करे थो ऐं पाणी अची थो वञेसि, त उनजो उलमा चवनि था उनजो रोज़ो सही आहे, छो जो हिन जे ख़ारिज इरादत पंहिंजे मां न आहेसि, त इन मां बि अल्लाह ताला माफ़ी ॾिए थो ऐं रोज़ो हुनजो सही आहे। ऐं टियों नंबर जेको असीं जमा कयो आहे त उहो खाइणु पीअणु वात सां या नक खां, इहा जेके पेट ते शइ पहुचे थी या नासुनि मां, त इहे जेके आहिनि खाधा पीता जेके इंसानु खाए थो, छो जो अल्लाह ताला चए थो उहो कुलू वशरबू हत्ता यतबय्यन, इहा जेके आयत जंहिंसां त इंसानु जेको खाए पीए थो उन सां रोज़ो इंसान जो ख़तमु थी थो वञे। वरी उन में शामिलु थिए थो जेको इंसानु का शइ सिंघे थो ज़ोर सां कहिड़ी शइ जो उहा अंदरि यानी निड़िमी ताईं पहुचे थी, इन में बि इंसान जो जेको आहे हदीस अचे थो लक़ीत बिन सब्र वबालिग़ फिल इस्तिंशाक़ इल्ला अन तकून साइमन, नबी करीम खे चए थो त भली नासुनि खे साफ़ु कयो वज़ू जे टाइम में, घणो छिकियो पाणी अंदरि, पर जे रोज़ो हुजेव त पोइ इहे न कयो रोज़े सां। इहा रिवायत जेके किताब सिहा सित सभिनि में आहे, सिर्फ़ु तिरमिज़ी में आहे न आहे। अमा शम रवाइह, बाक़ी इंसानु जेको अतुर ख़ुशबू जेके सिंघे थो, त उन्हनि जो उलमा चवनि था इहे इंसान खे उन जो रोज़ो कोन भॼंदो, या का औरत चुल्हे में सिंघे थी खाधे पीते खे, त इन में बि इन में न आहे। बसि उलमा हिकिड़ी शइ जो जीअं अलऊद जेको काठियूं यानी टांडो ॿारे पोइ उन ते रखंदा आहिनि, उन ते काठियूं रखंदा आहिनि, पोइ उन मां ख़ुशबू निकिरंदी आहे, उन जो उलमा चवनि था त इहो रोज़ो जरह थी थो वञे, छो जो उन जो जुर्म आहे, उन जे जेके दूंहों थिए थो उन दूंहे में को ज़रा आहिनि जेके इंसानु सिंघे थो त उहे वात खां या नासुनि खां पेट में वञनि था हलिया। बाक़ी ॿिया अतुर ख़ुशबू जेके इन्हनि में कुझु कोन्हे, इन में इजाज़त आहे त इंसानु सभु सिंघी सघे थो, खाधो पीतो सिंघी सघे थो। हीअ चोथों हिसो जेको असीं इंशाअल्लाह उन ते तौदीह कंदासीं त जेके खाधे पीते जहिड़ियूं शयूं आहिनि, खाधो पीतो न आहे, जीअं इंसानु खून जी यानी थैली थी लॻे उनखे, त उन खून को धक थो लॻे जो हादसो थो थिए, त पोइ उहो छा करे उनखे जे थैली चाढ़नि था, त पोइ उहो छा कंदा, पोइ उलमा चवनि था त इहो जेको खून हिन जे जान में पियो, इहो हिनखे ताक़त ॾींदो आहे, ड्रो थी वेंदुसि यानी बुख खां, त इहो हिन जो रोज़ो ख़तमु थी वेंदो, छो जो इहो खाधे पीते जे जॻह ते थो थिए, त इहो बि जेको आहे न, इहो बि इन मां बि इहो बि शामिलु थो थिए। ऐं इहो बि घणो मुख़्तलिफ़ नमूना आहिनि, जीअं हिकिड़ो सुई लॻे थी थैली जेकी चाढ़ींदा आहिनि, त इहा इंसान खे जान खे ताक़त ॾींदी आहे, खाधे पीते जी जॻह ते आहे, त इहा बि थैली कंहिंखे इंसान ते चाढ़ी त पोइ उहा उनजो रोज़ो ख़तमु थी वियो, उनजो रोज़ो न बचंदो। बाक़ी ॿियूं जेके सुयूं आहिनि दवाउनि जो इलाज जूं कहिड़ियूं बि आहिनि जेके सुयूं आहिनि, पोइ ॿाह में लॻे पोयां लॻे, त उहा जेके बि आहिनि उहे उलमा चवनि था त इहो फितर मां न आहे, छो जो इहा सुई जेकी आहे हिकिड़ो इलाजु आहे, ऐं इहा पेट ॾे न वेंदी, छो जो पेट खे ड्रो कोन ॼाणींदी, हीअ जा रगुनि में वञे थी त उहो बसि दवा आहे या इलाजु आहे, त खणी उन जी ख़ुशबू या उन जी
कड़ट खड़ी वात में भी अचे, पर उहे चवनि था उलमा त इन जो इहा इंसान इन खे इहा जीअं इंसुलिन जी सुई आहे त ईअं इन में इंसान खे कुझु कोन थींदी, छो जो इन ड्रो कोन थींदो, छो जो हीअ पाणी जी जॻह ते न आहे या खाइण पीअण जी जॻह ते न आहे, त इन जो हुकुम आहे त इहा जाइज़ आहे, इन जो रोज़े सां कुझु यानी को ताल्लुक़ न आहे। पोइ उन मालूमात चवनि था खणी उन जी दवा जेके सुईअ जी खणी उहा खणी वात में बि हू महसूसु करे या गले में महसूसु करे त ॼण की हुनजी कड़ट या मिठाण खणी अचे, पर इन में यानी उलमाअनि जो सभिनि जो क़ौल आहे त इन इहो जेका इन में कुझु कोन्हे। जीअं इंसान के इलाज कंदा आहिनि पेरनि जे हेठां रखंदा आहिनि का कड़ी शइ, त जीअं हंदल चवंदा आहिनि हिकिड़ो मितेरो थींदो आहे छा, उहो पेर जे हेठां रखंदा आहिनि त सुकर घटि थिए या क्या, पोइ उन जो ज़ाइक़ो वरी वात ताईं पहुची वेंदो आहे। त शेख अल इस्लाम बि तैमिया जी फतवा आहे त इहो इन में बि कुझु कोन्हे, छो जो इहो ड्रो कोन थो करे इंसान खे, इहो हिकिड़ो इलाज जे ज़र ऐं जेके इंसान खे मजबूरी आहे अलाह सां माफ़ थो करे, इहा शइ के ख़ुशीअ सां त कोन कंदो हूंदो, त इन में इंशाअल्लाह कुझु कोन्हे। ऐं इहो हिकिड़ो वात ॾे हिकिड़ो मंफ़द न आहे, इहो हिकिड़ो इलाज पेरनि जे हेठां इंसानु रखे थो या कड़ी शइ ते बीहे थो, त उहा इलाज जे लाइ इन में को बि कुझु कोन्हे ऐं रोज़ो बि सही आहे। पंजो हिसो जेको चऊं था त उहा इख़राज दम बिल हिजामा, इंसान हिजामा कराए थो त खून निकिरे थो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीसूं अचनि थियूं ऐं इन में हदीसूं घणियूं अचनि थियूं त नबी करीम हिजामा बि करायो हो रोज़े सां, वरी हिते ऐं उहे हदीसूं आहिनि, वरी ॿियूं बि हदीसूं अचनि सही जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो अफ़्तर अल हाजिम वल महजूम, जेके हिजामत ॼाणनि था माण्हू उन्हनि खे ख़बर आहे जेको इंसानु खून कढाईंदो आहे जान मां मथे मां चेल मां, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो जेको ॾींहुं रमज़ान में या ॾींहुं रोज़े सां हिजामत कंदो त उहो उनजो रोज़ो भॼी पियो, ऐं जंहिं कयुसि बि उन जो बि रोज़ो भॼी पियो, त इन जी झल हे रोज़े सां पोइ इहो इन में दोस्तो सभु इहो शामिलु थी वियो, रोज़ो खणी सुनती हुजे फ़र्ज़ी हुजे नफ़ली हुजे। हीअ रिवायत अबू दाऊद जी आहे, हदीस जेके सही आहे, इमाम बुखारी बि इन जहिड़ी रिवायत कई आहे, ऐं इमाम अहमद चयो त इहा हदीस मुंहिंजो मज़हब इहो आहे त इंसानु पंहिंजो जेको खून कढे थो त उन जो रोज़ो ख़तमु थियो, छो जो हिकिड़ो जान ते हिकिड़ो यानी कमज़ोरी थी थिए इंसान खां, उन खां पोइ जीअं हींअर अॼुकल्ह माण्हू वञी खून इस्पताल में ॾियनि था कंहिं मरीज़ खे, त इहो जेको खून जान मां ॾिए थो इंसानु त उन जो रोज़ो भॼी पवंदो, जे उनखे सफ़ा ज़रूरी आहे, ॾिसे थो अॻियो माण्हू मरी थो वञे या का शइ त उनखे खून ॾियणो आहे ज़रूरी, त ठीकु आहे ॾिए, पर उहो पोइ वरी रोज़ो उनखे रखिणो पवंदो। ऐं इन्हनि मां इहो बि मसइलो अचे थो इंसानु जंहिंखे नहकारी अचे थी त उन नहकारी में छा करे, ऐं उलमा चवनि था त नहकारी में कुझु कोन्हे, छो जो इहा हिकिड़ी या खंघे थो ऐं खंघ मां खून थो अचे, या बवासीर थी थिए बवासीर जे हेठां खून थो निकिरे, या ॾाठ थो कढाए इन में बि इंसान जो त इन रोज़ो कोन भॼंदो, या को ओचितो फट थिए थो, या को धकु लॻे थो, या इंसान जे यानी जेके इस्पताल में वञी टेस्ट कंदा आहिनि त थोरो सुई भरे खून जो कढंदा आहिनि, त इहो इन में बि रोज़ो सही आहे, इन में बि कुझु कोन्हे। या इंसान खे सुई लॻे थी कहिड़ी बि जान में, त पोइ उहा इंसान उनजे यानी उन में रोज़ो कुझु कोन मजरूह कोन थींदो, या सुई टेस्टूं कंदा आहिनि त खून कढंदा आहिनि, इहो थोरो रत आहे ऐं इंसान जे लाइ इहो इंसान उलमा चवंदा इन जो रोज़ो कोन भॼंदो। छहों हिसो जेको आहे त उलमा लिखियो आहे तक़यो, जेको उल्टी सायो करे थो, वात में हथु विझी या का शइ उल्टी करे थो त पोइ उहो उन जो रोज़ो भॼी पवंदो, जे पाण यानी कंहिं हरकत करे, ऐं उहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस आहे मन दरअहुल क़ई फलैस अलैहि क़दा, जंहिंखे पाण यानी ख़ुदि उल्टी अची थी वञे त पोइ उन फलैस अलैहि क़दा, उहो उन जो कुझु कोन्हे। वमन इस्तक़ा आमदन फलयक़दी, नबी करीम फरमाए थो त जेको सायो करे पाण उल्टी करे थो त पोइ उन रोज़ो भॼी पियो, ऐं उनखे रोज़ो वरी उहो रखिणो उन में पवंदो। इहा रिवायत ख़म्स सभिनी सिहा सिता में सिर्फ़ु हाकिम में कोन्हे, पर इहो बि इंसान जेको सायो करे उल्टी करे थो उन जो रोज़ो ख़तमु, ऐं जेको पाण ई अची थी वञे कुदरती त तकलीफ़ या का शइ त पोइ उन ते कुझु कोन्हे। जीअं उलमा इन्हनि जी तफ़सील कई आहे त के इंसान वात में अंगूर विझंदा आहिनि,
या पंहिंजे गले खे झले बीहंदो आहे, या नासुनि खे बंदि कंदो आहे, त इन जे करे पोइ उल्टी थी थिए इंसान खे, त पोइ इहा जेकी आहे पंहिंजे पाण कई अथसि ऐं इन में रोज़ो हिन जो मजरूह आहे ख़तमु थी थो वञे। या इंसान खे पंहिंजो पेट ख़राबु आहे, ओचितो उल्टी थी वञे, त उन ते इनशा कुझु कोन्हे, इन जी इनशा रोज़ो सही आहे, छो जो पाण कोन कई अथसि, त इहा हदीस में शामिलु थी थिए। नबी करीम मन दर जंहिं पाण ई आयो त उन ते क़ज़ा कोन्हे, हदीस सही आहे। सतो हिसो जेको आहे ख़ुरूज दम हैद व निफ़स आहे, औरतुनि खे इन्हनि खे बि सम्झाइणो पवंदो त जेके औरत कहिड़ी बि हुजे, नंढी हुजे वॾी हुजे, जंहिंखे हैद अची थो वञे, महीने वारो अची थो वञे, पोइ मंझंदि जो अचे, सुबुह जो अचे, शाम जो अचे, खणी मग़रिब खे बाक़ी 10 मिंट हुजनि, महीने वारो खून निकितो त औरत जो रोज़ो ख़तमु थी वियो ऐं उन ॾींहं जे बारे में उनखे रोज़ो रखिणो पवंदो। ऐं इन में ख़ुरूज जे महीने वारो हैद या निफ़ास, जेकी औरत खे ॿार ॼणण जो टाइम वेझो आहे, त उन जो बि इहो साॻियो आहे, उनखे बि पाणी अचण पोइ वरी खून ईंदो आहे, जो खून अची वियो त हुनजो रोज़ो ख़तमु, उनजो रोज़ो ख़तमु, उनखे उहो ॾींहुं पोइ वरी रखिणो पवंदो। जीअं उलमा लिखनि था त दमुल हैद अव निफ़ास फसद सौमुहा, उनजो रोज़ो ख़तमु थी वियो, पोइ खणी मंझंदि जो या शाम जो या मग़रिब खां 5 मिंट बि अॻु में हुजे न, त जे हुनखे ख़बर पियो त हाणे खून रॻुनि मां लथो आहे हेठि, त उनजो रोज़ो ख़तमु थी वियो, उहो ॾींहुं हिसाबु करे पोइ उनखे रखिणो पवंदो। त इहे शयूं जेके आहिनि ज़रूरी आहिनि, इंसान पाण सिखे, पंहिंजे घर वारनि खे बि ॿुधाए छॾे। ऐं हीअ जेके मुफ़तरात आहिनि, जेको खाइण आहे पीअण आहे, असांखे इहे सभिनि जा अलाह ताला असांखे जेको झलियो आहे रोज़े सां, ऐं इन्हनि जा कफ़ारा जे थी वञे थो इंसान खां ग़लती, जे बीमारी आहे या हादसो थो थिए, त पोइ उनखे इहो वरी उनखे रोज़ा रखिणा पवंदा, ऐं उन जे बारे में उनखे रोज़ा पूरा करे ऐं रखिणा पवंदा। ऐं कोशिशि करे त रोज़ो पूरो करे पोइ राति आहे वॾी, त इंसानु कोशिशि करे त इहो इन जे लाइ को उज़ुर न आहे, जे थी थो वञे त पोइ उनखे क़ज़ा आहे, हिकिड़ो ॾींहुं उन जहिड़ो रमज़ान खां पोइ उनखे रखिणो पवंदो, त छो जो इहो ॾींहुं हिकिड़ो जेको खुटी पियो त हुन ते क़ज़ा आहे रमज़ान जो, खाधई या पीतई या कंहिंखे खून थेली ॾिनई या पंहिंजे घरवारी सां सुतो, त इहे शयूं जेके आहिनि इंसानु संभाल करे, इहे शयूं जेके आहिनि तमामु ज़रूरी आहिनि इंसान जी शरीयत में, त सिखे रोज़ा इंसानु सदाईं नफ़ली रखे थो, सुनती रखे थो, या फ़र्ज़ी आहिनि, त इहे जे ख़बर न हूंदसि त इंसानु छा कंदो। त तंहिंजे करे उलमा लिखनि था त इंसानु जेको मुस्लमान आहे, पंहिंजे दीन जी लाज़मी थोरो सिखे त कहिड़ी शइ हलाल आहे, कहिड़ी शइ हराम आहे, त उन शइ खां इंसानु संभाल करे। दुनिया जा ॾींहं थोरा आहिनि, अॼोका ॾिसो था असीं किताबनि में पढ़ूं था, अबू बकर, उमर, उस्मान, अली, इहे बि के सहाबिया, 1,20,000 सहाबिया केॾे आहे, वरी उन्हनि खां पोइ ताबईन लखे हा, वरी उहे केॾे आहे, सभई असीं बि ईअं हिकिड़े ॾींहुं हिन दुनिया मां वेंदासीं हलियासीं। पर जे इंसानु कुझु कमाए वेंदो, कुझु सिखी वेंदो पंहिंजे दीन जे लाइ, आख़िरत जे लाइ, अलाह खे राज़ी करण जे लाइ, त अॻिते हुन जे लाइ सणाई हूंदी। पर जे न सिखंदो, न कंदो, त उहो अॻिते पाण ॾुखियो थींदो। हिते असांखे किसो अचे थो अबू बकर सिद्दीक़ जी फ़ज़ाइल में, हिलियत औलिया में, अबू नईम हिलियत औलिया में अचे थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठो मस्जिद में, ऐं उनजे भरिसां अबू बकर सिद्दीक़ अचे, फाटल लटा हुजनिसि, हिकिड़ी फाटल चादर हुजेसि, उहा वेड़े सेड़े सी ॾाढो हुजे, मदीने में अचे भरिसां अचे वेठो, ऐं हिकिड़ो तॾो हुजे जेके खजनि जे पननि मां ठाहींदा आहिनि, उहो वेड़े छॾी भरिसां, त सी पियो थिए अबू बकर खे। त जिब्रील आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे भरिसां अचे वेही, ऐं जिब्रील पुछो, या मुहम्मद मा ली अरा अबा बकर अलैहि अबाअतुन क़द खल्लहा। अब जिब्रील पुछो, या रसूल अल्लाह, त ही अबू बकर एॾो ग़रीब थी वियो आहे जो पंहिंजा लटा बि कोन अथसि, ऐं तॾे सां पंहिंजे पाण जान खे बि थो झले। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयोसि, या जिब्रील अनफ़क़ मालहु अलैया क़ब्ल अल-फ़त्ह, अचण खां फ़तह खां ऐं अञा मके मदीने अचण खां अॻु में नबी करीम चयो सभु पंहिंजा पैसा मूं ते ख़र्च करे छॾी, ऐं हिते बि अलाह जे ख़ातिर सभु शइ ॾेई थो छॾे। त जिब्रील चयो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी करीम खे, त तूं अलाह जे तरफ़ां हिन खे सलाम पहुचा, ऐं पुछीसि अंत रादिन अन्नी फ़ी हादिल फ़क़्र अम साख़त, एॾी ग़ुरबत तोखे अलाह साईं चए थो मां तोखे ॾेई छॾी आहे, पर इन ग़ुरबत में तूं राज़ी आहीं अलाह ते, जा कावड़ अथई तुंहिंजे दिलि में। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर खे चयो इहो, त अबू बकर जिब्रील तोते सलाम थो करे, ऐं अलाह जे तरफ़ां तोते सलाम आयो आहे, ऐं अलाह चवे थो तूं राज़ी आहीं, अहिड़ी ग़ुरबत तोखे ॾिनी अथमि,
पर तूं इन में राज़ी आई जाना त अबू बकर रोअण में शुरू थी वियो, चई अस्ख़तु अला रब्बी, मां अलाह ते नाराज़ थियां। थुम और वॾे आवाज़ सां चई अना अन रब्बी राद, अलाह ते मां राज़ी आहियां, अलाह ते मां राज़ी आहियां, अलाह ते मां राज़ी आहियां। ॾिसो न, इहे हा सहाबी जेके कमाए विया, जेके केॾो बि थींदो हुननि खे तकलीफ़ूं वकलीफ़ूं, पर हू अलाह ते राज़ी हूंदा। अॼुकल्ह असांजो थोरो बि काश थिए थो न त असां खणी ॻाल्हायूं कोन था, पर अलाह ते असीं नाराज़ थी था वञूं त अलाह साईं हीअ तकलीफ़ असांखे छो ॾिनी अथई। ऐं अबू बकर वॾो ठीकु ठाक ताजिर हो मके में, पर ॾिसो सभु पैसा फी सबीलिल्लाह ख़र्च करे छॾी। एतिरे क़दुरु जो फाटल चादर ऐं ॿियो जेके तॾो थींदो आहे मस्जिद जो, उन सां बि पंहिंजे पाण खे सीअ खां ढके, त बि ॾिस चए पियो मां अलाह ते राज़ी आहियां, अलाह मूं ते राज़ी थिए। अलाह ताला असांखे तव्हांखे इल्मु नाफ़िअ ॾिए ऐं अमल सालिह ॾिए। हज़ा वल्लाहु आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।